सही है हाँ अरे फकीर है फकीर सही तो चाहिए यार फकीर के मोड़ा गंजडी से फकीर बे को गुंजाइश थी यही है ना ना दुआ कर यार दुआ कर हां यार ये सही यार तो यार फकीर के डर ना होता कसम अल्लाह यार कुछ तो बर्दाश्त के फकीर सही है मां सुभाने में तो बगू तो जा बाजी हो रहा यार सही है यार फकीर यार सफा को बस अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खैर मदद काने लिखता था यार नमाज तो दो냐 नमाज तो दाना हां मैंने के भी बती दो냐 हां है ना के एक बच्चों दो냐 फर्ज ही ना नंढड़ो आ ने उमरी ना यार माके खबर आ त एक नंढड़े ते एक फर्ज ना है पर माके खबर आ त इनके नंढड़े ते 6 साल ने 15 सालन जे उम्र में फर्ज थींदी आ छोकरी ते 9 सालन जे उम्र में फर्ज थींदी आ अच्छा पर इन करे तो बच्चों अञा थे जो हिमल नंढड़ो आ नमाज ते हेरी भी वेंदो हलियो सही सही और जैसी तो जो उम्र थींदा थे ओसी तो सीखी भी वेंदो सीखी भी भलो तो करे नंढड़े के पढ़ा सही आ असा भी इंशाल्लाह पढ़ंदा से हाने इन वाला तू इने के पढ़ा हलो नहीं आ नमाज ते हां जा नमाज ते हलो नहीं आ इन में टाइम थी आ इलाज होटल है माउले आने में यहाँ होटल ते तो इंशाल्लाह सुभाने को पढ़ंदा से जी को यहाँ होटल ते के थी यार नमाज जी जे को क़यामत दी में पूछा थी सब कहां थी नमाज पढ़ने ये होटल बोटल कम नहीं दई हां होटल में कम रट में चंदा है बेचरान बालियों करंदा सब होटल इलाज करना पर नमाज टाइम जरूरी जा जाने मुताबा तू गालो नहीं आ नमाज ते हां साईं बस हालो बस मां कढाई दो चाव ओए गाज भरिया बस मां खर्चा माल भूख तो बस मां कढाई दो चाव अच्छे जा यार हां 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 तू भला इना था हां निशा नमाज पढ़ण हलो छा कंदे पाउ के तो ना कोडा रहना है हां हां नमाज अञा ताईं वियो कोना पर हेड नहीं हलदा अच्छा ये लगा प्यान शाम मस्जिद में वञा गुनाहगार छा वञी पली ते हलू ते नलका बलका लगा जानू ते वे जा रहे हैं दो हली नमाज पढ़ो आखिरत में नमाज ला मुखे तो खई ला कपड़ा दिने आइन कपड़ा कपड़ा भी वठी दा जो तो के तू नमाज ते हलो हाली हल को मुके जरे कपड़ा वठी है तो मां भलदम वठी दे को हल जंट्रा हो सबा हुन को आमत हई आई बात हलंद में मां में कड़ी ना कई मैं यार मां भी चवा दो हलंद में कपड़ा वठी दे ना सुभाने हलंदा इंशाल्लाह इन्ने है तो साफ सुथरा मां करे ना अदा आखिरत में टे छयू नमाज दाई थींदू केड़ी दाई थींदा इयो ॿुधाए हिकड़ो आलम दीन दाई थींदो हां आलम दीन पाण जेको आहे आलम दीन कुझु नथा पुछूं उहो बि दाई थींदो नी ॿियो जेको आहे वीरान मस्जिद दाई थींदी वीरान मस्जिद जेको आहे दाई थींदी आखिरत में टे छयूं दाई थींदियूं हिकिड़ी वीरान मस्जिद दाई थींदी वीरान मस्जिद दाई थींदी वीरान मस्जिद आखिरत में हर शइ ॻाल्हाईंदी ॿियो आलम दीन बि दाई थींदो बाबा हलो नमाज दे देर थी थे बाबा नमाज दे हलो वेतन दादा गालन नमाज पढ़ा कोई ना आ कुरान शरीफ आखिर में दाई थींदो यार वो मां तव्हांखे ॿुधायां थो त कीअं दाई थींदो कुरान शरीफ गिलाफन में ढकियो थो वञा कबिटन ते रखियो थो वञा कीमतुन ते विकियो थो वञा ॼाणनि खे आज़ादी ॾेई बेपर्दा बणायो वियो माण्हुनि खे ॾेखारण लाइ ॾाजनि में ॾिनो थो वञा ॿुधो था ॿुधो मूंखे ख़ालिक ख़ल्क़ कयो
सब मुंहिंजा हुकुम मञो मूंखे ख़ालिक ख़ल्क़ कयो सब मुंहिंजा हुकुम मञो ॿुधो वॼा क़ुरान शरीफ़ हिदायत लाइ आयो आहे ॿुधो ॿुधो क़ुरान शरीफ़ भई तव्हां मूंखे ख़ालिक ख़ल्क़ कयो सब मुंहिंजा हुकुम मञो मुंहिंजो हुकुम बि नथा मञो अमिलनि सां पुठो थो वञा हाणे वॾेरे वॾेरे कमु ॾिसो मुंहिंजो जुल्द वॾेरो चुमी पर फतवा पंहिंजी ॾई मुंहिंजो जुल्द वॾेरो चुमी पर फतवा पंहिंजी ॾई माण्हुनि खे ॾेखारण लाइ रुॻो विच ते रखियो थो वञा मुंहिंजी कूड़ खां नफ़रत मुंहिंजी कूड़नि ते लानत क़ुरान शरीफ़ छा थो चए मुंहिंजी कूड़ खां नफ़रत आहे मुंहिंजी कूड़नि ते लानत आहे कूड़ न ॻाल्हायो क़ुरान शरीफ़ इहो थो चए मुंहिंजी कूड़ खां नफ़रत मुंहिंजी कूड़नि ते लानत दुख मूंखे इहो आहे साखुन ते खयो थो वञा क़ुरान शरीफ़ भई तव्हां ॿुधव नी हलो यार हाणे निमाज़ ते हलो सम्झाई रोज़ीअ ते कूड़ न ॻाल्हाए चाचा हलो तूं नमाज़ ते हलो 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 निमाज़ ते हलो आपस में ये ना क्यों हमको एक जैसा पढ़ो ना हां तो नमाज गा बेचारे गा नमाज कपड़ा पर सही होता है कपड़ा मटे सही है हलो हलो हलो